अज मां पंहिंजे नंढपण जो हाल अहवाल अव्हांखे हिन पंहिंजे मौलूद में ॿुधायां थो। अदा जॾहिं घुमण फिरण जहिड़ो थियुसि त बाबे साईं बकरियूं धारे ॾिनियूं। उहे 4-5 साल चारियमि। वरी छा पुछी पियो त छो न मेंह धारियां। आख़िर 20 बकरियूं ॾेई वरी मेंह वरितमि। उहा बि ॾाढे चाह मज़ा चारियमि। जॾहिं वियम ते आई तॾहिं वियामण खां अॻु में असां खां मोकिलाए वई, याने मरी वई। पोइ मुंहिंजी अमड़ मिठड़ीअ मूंखे चयो त पुट गुलाम नबी, हाणे गुज़र सफ़र छा ते कंदासीं। अर्ज़ु कयुमि त मुंहिंजी मिठड़ी अमड़ तगारे खणी तोखे ऐं अबे साईं खे ताकींदुसि। तव्हां दुआ कयो त रब तोखी कजे। पोइ 7 मैल पंधड़ो करे वञी महिनत मज़दूरी कंदो हुयुसि ऐं ₹100 दिहाड़ी मिलंदो हो। इएं पंहिंजो वक़्तु गुज़ारींदा हुआसीं। हिकिड़े ॾींहुं त हिकिड़े वॾेरे साहिब मूंखे वॾो भितर खणी ज़ोर सां पुठीअ में बि हयो हो त तगारी तकड़ी खणी मोट। अड़े होलियां छो थो हली। उहो भितर बि अञा यादि अथमि। इहा तव्हां शाम जो अची मिठड़ी अमड़ खे ॾिनमि त मुंहिंजी अमड़ अॼु मूंखे जॻह जे मालिक मारियो आहे। पोइ अमड़ रोई वेठी ऐं मदीने शरीफ़ ॾे मुंहुं करे मदीने वारे मीर खे मुंहिंजी पारत कयाई। ऐं उन ॾींहुं मूं इहो मौलूद शरीफ़ ठाहियो त मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में जीअं गुल गुलाबी आहे सोढ़ो गुलनि में। इहो मौलूद शरीफ़ मुंहिंजो अदा जाते काथे मक़बूल ऐं मशहूरु थी वियो। पोइ ॿिया गज़ल बि ठहंदा विया ऐं गम लहंदा विया। पाण बि पंहिंजा गज़ल मौलूद पढ़ंदो रहियुसि। आस्ते आस्ते नालो निर्वार थींदो रहियो। सॼो ॾेह दावतूं ॾींदो रहियो। तगारन वारो वक़्तु वेंदो रहियो। अॼु तॾहिं मां पंहिंजे माउ ऐं पीउ जे शान में तमामु घणा शेर ठाहींदो बि आहियां ऐं ॻाईंदो बि आहियां, छो त सभु कुझु मूंखे सदन दुआउनि जे सदके मिलियो आहे। अॼु मूं वटि ॿई कोन्हनि मगर गुणनि भरियूं ॻाल्हियूं ॻाईंदो रहंदुसि ऐं संदन हक़ में दुआऊं घुरंदो ऐं घुराईंदो रहंदुसि।